محمد سيد الكونين والثقلين والفريقين من رب ومن वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम करे पाण करीम जोड़ों जोड़ जहान जी मुअज़्ज़ज़ हाज़रीन असांजी भेनरूं बहन ख़वातीन हज़रात अॼु असीं इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी जेको असांजे सिंध जो हिकिड़ो अज़ीम इदारो आहे सिंध यूनिवर्सिटी जो हिसो आहे उनजे पीर हिसामुद्दीन शाह राशिदी ऑडिटोरियम में मौजूदु आहियूं ऐं अवां सभिनी खे ख़बर आहे त असीं पंहिंजे हिन दौर जे इंतिहाई अहम समाजी ख़िदमत गुज़ार ऐं उनखां बि वधीक अहम ॻाल्हि त असांजे हर दिलि अज़ीज़ दोस्त शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जेके चोइथराम हुया ऐं उन्हनि जी हिन ज़िंदगीअ खे हिन हिकिड़े किताब जी सूरत में आंदो आहे उनजी बायोग्राफ़ी आहे उनजी अॼु पधराई आहे चोइथराम खां शेख अब्दुल्ला ऐं सभ खां अवल अॼोकी हिन महफ़िल जी सदारत जे लाइ इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी जे डायरेक्टर मुर्तज़ा सियाल साईं गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते असां सां गॾु अची वेहंदा ख़ासि महिमान जी हैसियत में ऐं जनाब नाज़ सहतो साईं जिन खे गुज़ारिश कंदुसि त पाण असां सां गॾु स्टेज ते अची वेहंदा महिमान एज़ाज़ी हिन किताब जा लिखंदड़ जिन शानदार नस्र में हिकिड़ी नई रवायत क़ाइमु कई आहे ऐं अहिड़ो शानदार किताब शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जे बारे में जिन लिखियो आहे जनाब मुश्ताक अहमद पठान साईं निहायत अदब ऐं एतिराम सां त पाण स्टेज ते साहिब किताब जी हैसियत में अवां जे आॾो ईंदा ऐं हाणे उहा हस्ती जंहिंजे लाइ तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज ॿुधाईंदी त तव्हीं हुन सां केतिरो प्यारु कयो था जेके हिन किताब जे वजह बणिया आहिनि शेख अब्दुल्ला कोहिस्तानी असां त गॾु स्टेज ते विया साईं असांजे भिटाई सरकार जी वाई असांजी हिन महफ़िल जी सूंहं हुई रौनक हुई दानिश मंज़ूर जंहिंजे हिसे में इहा सआदत आई असांजी अॼोके किताब जी जंहिंजी पधराई आहे उनजो नालो अवां जे आॾो आहे हीउ एॾो ख़ूबसूरत हिकिड़ो समा आहे असांखे त ईअं पियो लॻे त हीउ उरूसुल बलाद आहे ऐं शेख साहिब जी जेका शादी आहे हीउ जहिड़ो हिकिड़ो शादीअ जो समा आहे असीं सभु ख़ुशीअ जी महफ़िल में आहियूं इन करे असांखे पंहिंजी भरपूर ताड़ियुनि सां हिन महफ़िल खे सजाइणो आहे खणणो आहे मथे हिकिड़ो दफ़ो शेख अब्दुल्ला साईं जिन जे लाइ ज़बरदस्त दोस्तो अवां सभिनी खे ख़बर आहे त अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिं पंहिंजे क़याम खां वठी बेपनाह ख़िदमतूं समाजी लेवल ते ॾुख बुख हुजे सिंध में ॿोॾ ऐं सैलाब हुजनि या वबाई बीमारियूं हुजनि ऐं गॾोगॾु ग़रीब ग़ुरबनि ऐं नियाणियुनि जी शादियूं हुजनि शेख अब्दुल्ला कोहिस्तानी कुदरत हुनखे असांजे सिंध जो अब्दुलसत्तार एॾी करे पैदा कयो ऐं हीअ अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन बिलाख़ रजिस्टर थी जंहिंजा हिन वक़्तु प्रेसिडेंट ख़िदमत गुज़ार जनाब MB खोसो साहिब जिन आहिनि ऐं गुज़ारिश कंदुसि त आया आस थियाम ॿारो चा त भंबोर में पसी पहर पुनुअ जी न सीने न ठरियाम गूंदर विसरियाम सुखनि शाखूं मुकियूं ऐं जनाब प्रेसिडेंट अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन MB खोसो साहिब जी गुज़ारिश कंदुसि त पाण अवां सभिनी जी आजियां कनि परम साईं MB खोसो साहिब जिन अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जा प्रेसिडेंट अवां सभिनी जी आजियां कई दोस्तो असांजी इंतिहाई रंगीन इंतिहाई ख़ूबसूरत महफ़िल आहे ऐं हीअ किताब जंहिंजी पधराई थोरी देरि में अवां जे आॾो थींदी ऐं हिन वक़्तु नात हुनजी लिखण वक़्तु था हथ ॾकनि लफ़्ज़ तारीफ़ जे लाइ किथां आणजनि इस्तिआरा ऐं तशबीहूं नाक़िस लॻनि ॻाल्हि यकराए कई ते सभिनि शाइरनि पंहिंजे महबूब जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि नात शरीफ़ असांजो हाफ़िज़ अब्बास शेख साहिब आउं गुज़ारिश कंदुसि त अॼोके हिन पुरवकार महफ़िल में पंहिंजो नात जो नज़रानो पेश कनि असांजा नूर चश्म हाफ़िज़ अब्बास शेख साहिब हाफ़िज़ अब्बास असांजे नात शरीफ़ जे लाइ जंहिंजे नाले सां हीअ डेवलपमेंट फाउंडेशन आहे ऐं उनखे अलावा असां अॼोके हिन तक़रीब में सुभान अल्लाह ई असांजा हाफ़िज़ अब्बास शेख साहिब जिन शेख साहिब जा फ़र्ज़ंद दोस्तो अवां सभिनी जी आजियां जी हीअ रस्म आहे ऐं असांखे बेपनाह ख़ुशी आहे त वाही पवंदी असांजे गोरख खां हेठि जेको एॾो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे उते हिकिड़ो इंग्लिश स्कूल आहे जंहिंजो नालो आहे नॉलेज इन फॉर राइज़िंग स्टार्स हिन वाही पवंदी शागिर्द अॼोके हिन शेख अब्दुल्ला जे किताब जी पधराईअ में ख़ुसूसी आजियां वारो गीत तयारु करे आया आहिनि टेबलो जी सूरत में जिन जा नाला आहिनि शहज़ाद ब्रह्माणी ॾातल ब्रह्माणी फवाज़ ब्रह्माणी आरिफ़ ब्रह्माणी ऐं रहमान ब्रह्माणी अवां सभिनी जी ताड़ियुनि में ही ॿारड़ा ईंदा ऐं साउंड सिस्टम वारनि गुज़ारिश कयां थो त बी अलर्ट
मुझे अंगण ते आ सोना सब अवां जी ताड़ियुनि जी गूंज में असांजा ही सब ॿारड़ा ब्रह्माणी ईंदा ऐं बिरे जी मोहब्बत सां आजा और गीत मुझे अंगण ते आ सोना 1 2 3 बिस्मिल्लाह शहजाद दातल फवाज़ आरिफ ऐं जेसि ताईं असांजो सॉन्ग शुरू थिए असांजे हिन महफ़िल जा एज़ाज़ी महिमान मोहतरम साईं असांजा आगा अब्दुल गफूर खोसो साहब ऐं साईं पीरल ख़ान खोसो पीरल साईं असांजा सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा तालीम जा सेक्रेटरी आहिनि ऐं मोहतरम आगा अब्दुल गफूर खोसो साहब जिन जेके आहिनि खोसा इतिहाद सिंध जा प्रेसिडेंट आहिनि असां सां गॾु स्टेज ते एज़ाज़ी महिमान जी हैसियत में वेहंदा असीं दोस्तनि खे ॿारनि खे फवाज़ तव्हां सभु स्टेज ते अचो शहज़ाद दातल आरिफ रहमान स्टेज ते हलिया अचो ही सभु असांजे वाही पांदी स्कूल नॉलेज इन फॉर राइज़िंग स्टार्स जा ॿारड़ा आहिनि मुख़्तलिफ़ क्लासनि जा स्टूडेंट्स आहिनि आजियां वारो गीत अवां जे आॾो पेश करण जे लाइ इन्हनि सभिनी जे ॿारनि जा नाला ॾिसो केॾा मॉडर्न आहिनि शहज़ाद फवाज़ आरिफ रहमान दातिल खां पुछियमि त तुंहिंजो नालो चई मुंहिंजो पड़ ॾाॾो आहे उनजो नालो मूं ते ॾाॾीअ रखियो आहे उनखे पोड़ीअ खे पंहिंजो दातल यादि आयो उन वीचारे हिन दातल जो नालो दातल कहिड़ो हथ मथे खणे ओई जो इहो त दातल साईं दातल अच ॾाॾीअ मां फाथो हुजे पंहिंजे मरहूं मुड़ुस जो नालो हिन ते रखी छॾियो आहे ॿियनि जा मॉडर्न नाला आहे 1 2 3 बिस्मिल्लाह जी साईं बिल्कुलु हिननि बजा फरमायो त अखियुनि में थी वेह तां वारे ढकिया तोखे ॾिसे न ॾे आओ न पसां की ॿियो इहे असांजे बेहद प्यारा ॿारड़ा नॉलेज इन फॉर राइज़िंग स्टार स्कूल वाही पांधीअ जा हुआ शहज़ाद ब्रह्माणी दातल ब्रह्माणी फवाज़ ब्रह्माणी आरिफ ब्रह्माणी रहमान ब्रह्माणी ऐं ही बार बार नाला इन करे थो वठां त हिकिड़ो त प्रोग्राम असांजो इंशाअल्लाह लाइव हूंदो बिट्स में बि नशर थींदो हलंदो इन करे हिननि ॿारनि जा नाला वठणु बेहद ज़रूरी आहे ऐं चाहींदुसि त हिननि जे उस्तादनि जे लाइ हिकिड़ो दफ़ो ज़बरदस्त क्लैप जिन ॿारनि खे यादि आयो त अवां जेके मौज़ज़ महिमान असांजे विच में वेठा आहियो असीं उनजी बाजियां कंदासीं मोहतरम भाउ इरशाद बिरोई साहब साईं भली करे आया मोहतरम साईं इसहाक लाशारी साहब प्रोफेसर मोहम्मद इसहाक अबड़ो साहब साईं भली करे आया प्रोफेसर जीअंदो शेख साईं भली करे आया भुट्टो वेलफेयर एसोसिएशन जा अॻुवाण इरशाद भुट्टो लाड़काणे मां आयो आहे अब्दुल हक भुट्टो साहब उन्हनि खे बि असीं भली कार चऊं था ऐं ख़ुशूसन सैयद कुतुबुल हसनैन शाह जेके कलंदर शाह लकियारी साईं जिन जा फर्ज़ंद आहिनि असांजे विच में आहिनि गॾोगॾु साईं मुश्ताक असांखे ॿुधायो त हीअ 14-15 वरे अॻु हिन किताब जंहिंजी अॼु पधराई थियण वारी आहे उनजे लिखण लाइ मोहरिक ख़ुदि असांजा उस्ताद मोहतरम असीं जंहिंजे पेरनि जी ख़ाक बराबरि बि न आहियूं मुंहिंजा त महबूब उस्ताद आहिनि प्रोफेसर साईं कलंदर शाह लकियारी जिन जे चवण ते मुश्ताक साईं हीअ एॾो ख़ूबसूरत किताब लिखियो आहे असीं उन मरहले में गुफ़्तगू कंदासीं हाकिम अली चांडियो साहब मुस्तफ़ा मेमण असांजो थाणे बुला खान जो जर्नलिस्ट नकाश नाज़ साहितो असांजो बेहद प्यारो ॿारड़ो खलील खोसो असांखे बेहद ख़ुशी आहे त असांजे दौरे हाज़िर जो वॾो सुगड़ आहे जेकॾहिं चंद कुझु ॿोल ॿुधाईंदो अॻिते हली त असीं उनजा बि थोराइता रहंदासीं अली मुराद जतोई ते मुंहिंजी नज़र पई हाफ़िज़ निज़ामानी साहब जे लाइ ज़बरदस्त ताड़ियूं थियणु घुरिजनि अहिड़ी शख़्सियत असांजे विच में थी वई आहे बल्कि आउं हाफ़िज़ साईं ताईं गुज़ारिश करियां थो असां सां स्टेज ते अचो हाफ़िज़ निज़ामानी साहब असां सां गॾु स्टेज ते वेहंदा ऐं ॾिसंदव त जॾहिं हू माइक ते ईंदा त महफ़िल कीअं थी जागे कीअं थी सुजाग थिए ऐं गॾोगॾु असां मुंहिंजे दोस्त प्यारो डॉक्टर आसिफ़ मेमण ते बि मुंहिंजी नज़र पई उनखे बि असीं दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था ऐं ख़ुशूसी तौर ते असीं मसीह बिरादरी जेका आहे असांजा पादरी एल्बर्ट रियाज़ कोटड़ी सिकंदराबाद ही क्रिश्चियन कॉलोनी आहे शमाउन साहब उहे बि असांजी हिन महफ़िल में वेठा आहिनि तव्हां साईं भली करे आया ऐं हिन वक़्तु गुज़ारिश कंदुसि शेख अब्दुल्ला कोहिस्तानी खे त साईं थोरो दीदार करायो स्टेज ते विच ते अचो ऐं आउं पंहिंजे अब्बास ऐं आदिल खे गुज़ारिश कंदुसि त छाकाणि त हीअ महफ़िल एॾी ख़ूबसूरत आहे जो साहिब किताब खे तव्हांखे नज़र अचणु घुरिजे जंहिंजी शख़्सियत जे बारे में किताब आहे उहो नुमाया नज़र अचणु घुरिजे शेख साहिबु तव्हां असांजे विच में थोरी देरि जे लाइ अचो शेख अब्दुल्ला साईं जिन जे लाइ ताड़ियूं थियणु घुरिजनि ऐं पंहिंजे दौर ते बहितरीनु साथी बल्कि जर्नलिस्ट इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया पर इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते असीं शेख अब्दुल्ला साईं जिन जा बहितरीनु दोस्त बि आहियूं जहिड़ो नसीर मिर्ज़ा हुनजो दोस्त आहे अहिड़ो ई हुनजो नाज़ साहितो दोस्त आहे नाज़ साईं पंहिंजे दोस्त खे हीउ जेको तोहफ़ो आहे दस्तार जो अब्बास ऐं आदिल पंहिंजी बाबा जी दस्तार खणी ईंदो जेका असांजे शेख अब्दुल्ला साईं जिन जी ख़िदमत में ही पग आहे बोस्कीअ जी जेका आज़म जहांगीर साहब उनखे भलीकार नाज़ साहब जे बिले थींदी हीअ
ऐं सभिनी जूं ताड़ियूं थियणु घुरिजनि ज़बरदस्त। सिंधी अदबी संगत कोटड़ी ऐं असीं सभु सुञाणूं था नासतो साहिब जिन हीअ पग आहे असांजे सिंध जी ख़ासि निशानी। लतीफ़ शोरो साईं जिन असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। लतीफ़ शोरो साईं जिन वटि यादगार शील्ड आहे सिंधी अदबी संगत कोटड़ी जे तरफ़ां। ऐं फैज़ान खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे भरिसां अचे। फैज़ान बाबा तव्हां मुंहिंजे भरिसां अचो। फैज़ान सरवर सखीराणी उनखां पोइ असीं हिकिड़े झूमंदड़ झूमाईंदड़ नग़मे ॾांहुं हलंदासीं। लतीफ़ शोरो साईं जिन अचनि पिया ज़बरदस्त ताड़ियूं। आशिक़ हाराई साहिब जिन वटि अजरक आहे जेकॾहिं खणी अचनि था त हीउ ॾाढो सुठो मौक़ियो आहे त हींअर असीं शील्ड लतीफ़ शोरो ग़ुलाम रसूल गर्क उन सां गॾु आहे अज़ीज़ भट्टी ही सिंधी अदबी संगत हुबदार अली साईं हुबदार अली साईं असांजो लतीफ़ शोरो असांजो ग़ुलाम रसूल गर्क अज़ीज़ भट्टी हुबदार साईं। ऐं सभिनी जूं ताड़ियूं छो कोन्हनि यार हीअ महफ़िल आहे तव्हां जॾहिं मल्टीमीडिया सोशल मीडिया ते पंहिंजो पाण खे ॾिसंदो त एॾा ख़ूबसूरत लॻंदो। वॾी महिरबानी आशिक़ हालाई साईं जिन वटि अजरक आहे शेख साहिब तव्हीं बीहंदो। असांजो शेख अब्दुल्ला साईं जिन वटि आशिक़ हालाई असांजे टईअ जो सुहिणो शाइर माशा अल्लाह। आगा अब्दुल गफूर खोसो साहब जिन खोसो इतिहाद जे तरफ़ां ज़बरदस्त शील्ड है यादगार शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जी ख़िदमत में कयां थो त उहे बि असांजे खोसा इतिहाद सां गॾु अॼु साम्हूं ईंदा। आशिक़ हालाई अदी शहनाज़ राहू जे तरफ़ां शील्ड आंदी आहे। इहो मरहलो बस जल्दी जल्दी उनखे कंदा था हलूं। मोहतरम साईं आगा अब्दुल गफूर खोसो साहब जिन ऐं पीरल खान खोसो साईं पीरल खान खोसो आगा अब्दुल गफूर खोसो मौलाना शबीर जमाली साईं जिन भली करे आयो माशाअल्लाह सर महफ़िल ख़ूबसूरत आहे। असीं जमाली साईं तव्हांखे दिलि जी गहराइनि सां ऐं ख़लील खोसो साहिब जिन खे बि असीं गुज़ारिश कंदासीं त कंहिं मरहले में असांखे थोरो घणो कुझु न कुझु ज़रूरु ॿुधाईंदा। इहो इन करे था ॿुधायूं त तव्हीं तयारु रहिजो। ऐं हिन वक़्तु अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन ऐं अॼोके हिन तक़रीब जे मुनासिबत सां हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे जेको असांजो सुहिणो जवान अविया आयो सुहिणा अवां जी इहा वॾी ॻाल्हि आहे निगाहूं खणी दाद जे लाइ मुरकण जी कहिड़ी ज़रूरत आहे। असांजो फैज़ान सरवर सखीराणी ईंदो ऐं हीउ ख़ूबसूरत गीत अवां जे आॾो पेश कंदो। ज़ुल्फ़िकार हालार सूमरे खे बि जेको मुंहिंजो प्यारो दोस्त आहे उनजी बि आउं दिलि सां आजियां करियां थो। फैज़ान अचो। केॾा न सुठा ॿोल हुआ कई सभ सां भलाई अब्दुल्ला यकीन करियो त असां मां जेतिरा बि हिते वेठा आहिनि ऐं सम्झां थो त एतिरा 90% 100% असीं सभु उहे दोस्त आहियूं जिन सां शेख अब्दुल्ला साहिब जी भलाई किथे माली भलाई आहे त किथे मोहबत वारी भलाई आहे। दोस्तो असांजी महफ़िल में तमामु सुठियूं शख़्सियतूं आहिनि। हाफ़िज़ मोहम्मद आज़म जहांगीर साहिब असां उन्हनि खे भली कार चऊं था। इहे असांजा नंढड़ा हसनैन सूमरो आहे सूफ़ी इमदाद बुगियो आहे अब्दुल सत्तार भुट्टो आहे फयाज़ कमराणी उन्हनि खे बि असीं शेख अब्दुल्ला साईं जिन खे हिकिड़ो दफ़ो गुज़ारिश कनि था महिरबानी करे मर्कज़ में अचो। रण घोट घुरियईं लोट लहिया लारीअ मां असीं उनखे सिंधी टोपी पाराईंदासीं पंहिंजी किताब जी पधराईअ ते। ऐं डायरेक्टर इंस्टीट्यूट सिंधियोलॉजी बेहद प्यारे साईं मुर्तज़ा सियाल साईं जी गुज़ारिश कंदुसि त शेख साहिब जिन खे टोपी पाराइनि। तव्हांजी तारीफ़ मुर्तज़ा सियाल असांजे डायरेक्टर आहिनि सिंधियोलॉजीअ जा ऐं माशाअल्लाह न फ़क़ति सुठा राइटर सुठा जर्नलिस्ट सुठा ट्रेवलॉग राइटर। ऐं शेख साहिब खे गुज़ारिश कंदुसि त तव्हीं हिते ई रहो अञा 2 मिंट। ऐं हीअ जेको असांजी जेका फाउंडेशन आहे अब्बास उनजा नंढड़ा आहिनि। ऐं सभ खां पहिरीं अब्बास खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि सदर महफ़िल मोहतरम साईं असांजे मुर्तज़ा सियाल खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। अजरकुनि जे तोहफ़नि जे लाइ ऐं पंहिंजे जेके अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जा कारकुन आहिनि उन्हनि जा नाला वठंदुसि उहे अलर्ट रहनि। सभ खां पहिरीं अजरक जेका आहे ख़ुदि अब्बास जेको आहे उहो मुर्तज़ा सियाल साईं खे पाराईंदो। उनखां पोइ आदिल खे गुज़ारिश कंदुसि त अचनि। ऐं आदिल असांजे साहिब किताब यानी किताब लिखंदड़ मोहतरम साईं मुश्ताक अहमद पठान साहिब खे ॿई भाउर ईंदा। चङो तमामु घणी सुठी ॻाल्हि थी। मुर्तज़ा सियाल साईं जिन खे अजरक असांजो अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जो सरवाण हाफ़िज़ अचो पुट तव्हां असांजे मुश्ताक अहमद पठान साहिब जेकी जिन हीअ किताब लिखियो आहे। उनखां पोइ MB खोसो साहिब जिन तयारु रहनि अजरक खणनि असांजे ख़ासि महिमान नासतो साहिब जिन खे अजरक पाराईंदा। हिन वक़्तु आदिल शेख साहिब असांजे मुश्ताक अहमद पठान साहिब जिन हीअ किताब तहरीर कयो आहे पाराईंदो।
साईं असांजे प्रेसिडेंट MB खोसो साहब। गुज़ारिश कंदुसि अमानुल्ला चांडियो साहब, हाफ़िज़ निज़ामानी साहब जिनके अजरक पाराईंदा। काशिफ डेथो साहब मौजूद आहिनि। अजरक मोहतरम साईं असांजी खोसा तंज़ीम है उनजे प्रेसिडेंट आगा अब्दुल गफूर खोसो साहब जिनके असांजे काशिफ डेथो साहब जिन अजरक पाराईंदा। साईं मुश्ताक साहब जिनके हार पाराईंदो ख़ुदि शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साईं। मीर हसन नारे जो साहब मुंहिंजे भरिसां आहिनि। मीर हसन साईं तव्हांखे गुज़ारिश है त अचो त पीरल ख़ान खोसो साहब जिनके तव्हां अजरक पाराईंदा। उज़ैर चन्ना साहब इन खां पोइ हाफ़िज़ मोहम्मद आज़म उज़ैर चन्ना हाफ़िज़ मोहम्मद आज़म जहांगीर साईं जिन खे अजरक पाराईंदा। चंद लम्हनि में सिर्फ़ 7 खां 8 मिंटनि जी डॉक्यूमेंट्री आहे उहा असीं अवां जी ख़िदमत में पेश करण वारा आहियूं। हिकिड़ो दफ़ो क्लैप थियणु घुरिजे। असीं छाकाणि त ख़लील खोसो असांजे विच में मौजूदु आहे। ख़लील तव्हां असां सां गॾु स्टेज ते अचो ऐं हिकिड़ो मुख़्तसिर पंहिंजो नज़्म पेश कंदो ऐं अवां जे लाइ अजरक जो तोहफ़ो आहे। तव्हीं असांजे हिन वक़्तु लोक अदब ऐं लोक दुनिया जा इंतिहाई वॾा नाला आहियो। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी असांजे ख़लील खोसो साहब जिन खे अजरक पाराईंदा। ख़लील साईं असांजे ताड़ियुनि जी गूंज में ईंदा ऐं हिकिड़ो पंहिंजो नज़्म पेश कंदा। ख़लील खोसो साईं जिन खे शेख अब्दुल्ला कोहिस्तानी पंहिंजे हथनि सां अजरक जो तोहफ़ो पाराईंदा। माशा अल्लाह, विख वधायो पब्लिकेशन। ख़लील खोसो साईं जिन असांखे मुख़्तसिर हिकिड़ो नंढड़ो नज़्म ॿुधाईंदा। उन खां पोइ असीं इंतिहाई हिकिड़े ख़ूबसूरत सुरीले आवाज़ ॾांहुं हलंदासीं ऐं ॿुधाईंदुसि त उनजो नालो छा आहे। पर हिन वक़्तु ख़लील खोसो साहब महफ़िल खे ॾिसो त कीअं खणे थो। हेॾां तस्वीर होॾां तस्वीर, जेको दिलि चवे फोटू फोटू, हेॾां फोटू होॾां फोटू, फोटू 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 फोटू, पिथल फोटू, सोढ़ा फोटू, चिबा फोटू, फोटू फोटू। महिरबानी ख़लील खोसो साईं, बिस्मिल्लाह।